असां कापी कल्चर जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेको हिकिड़े अरसे खां असांजे समाज जो नासूर बणियो आहे। यकीन करियो त कापी कल्चर जा त हूअं त केतिरा ई नुक़सान आहिनि, पर जेके चंद मां तव्हांखे कुझु ॿुधाईंदुसि त उन्हनि में हिकिड़ो त चयो थो वञे त लखनि जी तादाद में असां वटि मतिलबु पाकिस्तान में 20 लख बेरोज़गार नौजवान मौजूद आहिनि। त सवाल हीअ आहे त यकीन करियो जेकॾहिं मेरिट ते उन्हनि खां का टेस्ट वरिती वञे त उन्हनि लखनि जी तादाद में बेरोज़गारनि मां सवनि जी तादाद में बि अहल साॻियो था अचनि शायदि। त हक़ीक़त में उहे जेके बि बेरोज़गार पैदा कया हूंदा आहिनि उन्हनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि वटि डिग्रियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि वटि अहलियत न हूंदी आहे। इहो समूरो घणो करे घणे भाङे कापी कल्चर जो ई नतीजो आहे। त जाम सारा ॿार उहे पढ़ी त वञनि था, कापी कल्चर जे ज़रिए उहे सुठियूं मार्कूं खणी था वञनि, अॻिते निकिरी बि वञनि था, पर उहे ज़िंदगीअ में नाकारा बणिजी वेंदा आहिनि, उन्हनि में का अहलियत न हूंदी आहे। हिकिड़ो त असां कापी कल्चर जे ज़रिए हिकिड़े ठहियल ठुकियल इंसान खे असां नाकारा बणायूं था ऐं दर हक़ीक़त इहो सम्झो त उनजी हस्तीअ खे मारियूं था, उनजे सलाहियतुनि जो ख़ात्मो करियूं था, उनखे कापी करायूं उनखे। त इहो हिकिड़ो वॾो नुक़सान बि आहे ऐं ग़लति आहे। ऐं ॿियो जेको कापी जो नुक़सान मां तव्हांखे ॿुधायां, जेको हर जेको हाई स्कूल जे उस्ताद ऑब्ज़र्व कयो हूंदो त 9th क्लास जो ॿार कॾहिं कापी कंदो आहे त 10th क्लास में उनजी महिनत जो रेशियो अधु घटिजी वेंदो आहे, बल्कि अधु खां घणो। जो ॿार सोचे वठंदो आहे त ही उस्ताद जेको असांखे पढ़ाए रहियो आहे, जेको असांखे महिनत पियो कराए, जेको टेस्ट पियो वठे, जेको असांखे हिदायतूं पियो करे, इवन पनिश बि करे थो, पर इहो साॻियो उस्ताद जॾहिं इम्तिहान थींदो त इहो साॻियो ई असांखे कापी कराईंदो, या मुंहिंजो चाचो मामो या को मिट माइट अची मूंखे कापी कराईंदो। त पोइ हिकिड़ो त उन उस्ताद जी पंहिंजी वैल्यू ई नथी रहे शागिर्दनि जे साम्हूं। उहे शागिर्द हिकिड़ो त पढ़नि कोन था ऐं ॿियो उस्ताद जी इज़त ई कोन था कनि। जो हुननि खे ख़बर हूंदी आहे त इहो ई उस्ताद जेको हेॾा असांखे तराना पियो ॿुधाए, सुभाणे इहो साॻियो ई उस्ताद असांखे ॿी कापी कराईंदो, या को कापी असां कंदासीं त इहो असांखे कुझु बि कोन चवंदो, या इहो पाण जेको आहे सो किथां न किथां पना खणी केरु पंहिंजे वेझे शागिर्द खे ॾियण में मसरूफ़ हूंदो। त इहे जेके अमल आहिनि तव्हांजी बेइज़ती जो कारण पिया बणिजनि, तव्हांजो मर्तबो मिटी में पिया मिलाए, ऐं सो बि समाज जे साम्हूं न, पर तव्हांजे शागिर्दनि जे साम्हूं। त इहो हिकिड़ो वॾो नुक़सान आहे हक़ीक़त में असांखे बहैसियत उस्ताद जो। ऐं शागिर्द जेके आहिनि उन्हनि जो बि इहो नुक़सान आहे जो अख़लाक़ी तौर ते पस्त पिया थियनि, न रुॻो नाकारा थियनि पिया, नाअहल बणजनि पिया, नुक़सान पिया कनि पंहिंजो, पर उहे कापी कल्चर जे करे बदइख़लाक़ बि थियनि पिया। तव्हां 10th क्लास जे शागिर्दनि सां तव्हांजो तजुर्बो रहियो हूंदो त बनिस्बत हेठियुनि क्लासनि जे उन्हनि में तमीज़ घटि हूंदी आहे। हालांकि हुजणु ईअं घुरिजे जो ॿार जीअं ग्रोथ करे थो तीअं हुनखे डेवलपमेंट बि करणु घुरिजे। जीअं जिस्मानी तौर ते वधे बीठे थो त इहो अख़लाक़ी तौर ते ऐं ज़हनी तौर ते बि हू परवरिश पाए मथे थी, हुनजो अख़लाक बहितर थियणु घुरिजे। पर हू जीअं जीअं असांजो ॿार वॾो थींदो आहे, शागिर्द वॾो थींदो आहे, तीअं उहो अख़लाक न रुॻो तालीमी लिहाज़ सां पोइ हिते पवंदो आहे, पर अख़लाक़ी तौर ते बि हू पस्त थी वेंदो आहे। इहो समूरो कापी कल्चर जो ई नुक़सान अथव। त जेकॾहिं तव्हां हिकिड़े ॿार खे अहल बणाइण था चाहियो ऐं पंहिंजी इज़त खे बचाइण था चाहियो, तॾहिं बि कापी हरगिज़ न करायो। कापी कल्चर सां न कराइण सां छा थींदो? वधि में वधि त रिज़ल्ट ख़राब ईंदी, पर उहो यादि रखो त हिकिड़े साल थींदी, नेक्स्ट ईयर में वालिदैन ख़ुदि परेशान थी वेंदा, उहे ख़ुदि मुताहिम थींदा, हिकिड़ो माहौल जुड़ंदो तब्दीलीअ जो, ऐं मतिलबु अहिड़े नमूने सां हुकूमत ते बि प्रेशर पवंदो। पर जेकॾहिं असां कापी कल्चर जे ज़रिए ईअं
ई ॿारनि खे अॻिते मोकिलींदा रहंदासीं, पास आउट कंदा रहंदासीं, त पोइ यादि रखो त ही समाज नाहे सुधरणो। त महिरबानी करे कॉपी कल्चर जा इहे वॾा नुक़सान आहिनि, इन्हनि खे ध्यान में रखो। ऐं जेके बि मेरिट ते भर्ती थियल उस्ताद आहिनि, मां वरी रिपीट कयां त मेरिट ते भर्ती थियल उस्ताद मां मुराद सिर्फ़ टेस्ट पास टीचर्स न, पर हर उहो उस्ताद जेको पंहिंजे पैगम्बरी पेशे जो मान ऐं मर्तबो ऐं पंहिंजी अहमियत ऐं अफ़ादत